नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। त तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मोरो में मंशियात जे ख़ात्मे लाइ आलमी ॾींहं जे मौक़े ते मुख़्तलिफ़ सियासी, समाजी, इल्मी, अदबी तंज़ीमुनि, सिविल सोसाइटी, मोरो पुलिस ऐं मोरो म्यूनिसिपल कमेटी पारां एहतजाज रैली कढी वई, जिते माण्हुनि जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड हुआ। रैली में शरीक माण्हुनि मंशियात जो इनकार, ज़िंदगी सां प्यार, मंशियात जो ख़ात्मो करे, नौजवान नस्ल बचाए वञे ऐं ॿिया नारा हणी रहिया हुआ। रैली शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदे मोरो प्रेस क्लब पहुती, जिते नौजवान सिविल सोसाइटी जे मोराई अयाज़ सोलंकी, STP जे महमूद अहवान ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त मंशियात इंसानियत जी तबाही जो कारण है। नौजवान नस्ल जेके माइटनि जी ज़िंदगी जो मुस्तक़बिल जो मयार है, इंसान मंशियात वापराए तबाह थी रहिया आहिनि। हिननि चयो त हीरोइन, भंग, आफ़ीम, चर्स, कचो शराब ऐं नशेवार वापारियूं सरेआम विकामजी रहियूं आहिनि। हिननि जा दुकान खुलियल आहिनि, जंहिंजे करे वॾे तादाद में इहे नशेवार शयूं इस्तेमालु करे नौजवान तबाह थी रहिया आहिनि। हिननि जा घर उजड़ी विया आहिनि, केर बि रोकण वारो नाहे। ॾींहों ॾींहुं ही इंसानी दुश्मन कारोबार वधंदो पियो वञे। हिननि लाइ असां सभई गॾिजी मंशियात जे रोकथाम लाइ, मंशियात फ़रोशन ऐं मंशियात जे ख़ात्मे लाइ पंहिंजो किरदारु अदा कयूं। जॾहिं त पुलिस चयो है त हमेशह माण्हुनि जी भलाई ऐं बहितरी ऐं मंशियात जे ख़ात्मे लाइ पंहिंजो किरदारु सचाई, ईमानदारी सां अदा कयो। मंशियात फ़रोशन खे गिरफ़्तार करे पाया तकमील ताईं पहुचायूं था, जंहिं करे केतिरा पुलिस जा नौजवान इन मामले ते शहीद थी चुका आहिनि ऐं इंसानियत जी भलाई ऐं बहितरी लाइ नौजवान नस्ल बचाइण लाइ राति ॾींहुं असां पंहिंजूं ड्यूटियूं सरअंजाम ॾेई रहिया आहियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।